नाज़रीन में ख़ास में सरकारी मुलाज़मन पारा पेंशन में कटौती वाले फैसले खिलाफ ऑफिसर ने स्कूलों की तालाबंदी करे एहतजाजी कैंप से एहतजाज रखियो वियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे तालिब शर। जी तालिब, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल बुधाइण वाला सरकारी मुलाजमन पारा जो पेंशन में कटौती करने वाले अमल खिलाफ अज 5 ॾींहं बि स्कूलन में तालाबंदी और मुख्तलिफ सरकारी ऑफिसन की तालाबंदी कंदे मेरपुखास प्रेस क्लब अगे एहतजाजी मुज़ाहिरो करे भुख हड़ताल कई वही। अज वडे में वडो 5 ॾींहं जो मुज़ाहिरो कयो वियो आहे। उन में हज़ारे जो है मास्टर मास्तराणियों और बेन सरकारी इदारन से ताल्लुक रखंदड़ आपका क्लार्क वेलफेयर एसोसिएशन बया समेत वडे में वडो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो है। सिंध हुकूमत के इन पेंशन वाली पॉलिसी समेत बेन मुतालबन की मनता खिलाफ सख्त नारेबाजी कंदे कई वही है। एहतजाजी मुज़ाहिरे की अगवानी डिविजनल सदर पीराणो मंगरो बेन पारां चयो वियो त जेसि ताईं असांजा मुतालबा न मञिया वेंदा तेसि ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। न सिर्फ़ ही एहतजाज जो दायरो मेरपुखास या समूरी सिंध ताईं आहे, पर हिन खां पोइ जेको लाइ अमल आहे उहो असांजो बिलावल उसाडो वॾे में वॾो धरणो हूंदो, जंहिंमें लखें मुलाज़िम जेके सरकारी मुलाज़िम आहिनि उहे धरणे में शरीक थींदा। इन्हनि इहो मुतालबो कयो आहे त पुलिस असांजी सरकारी मुलाजिम है। पुलिस के जेकॾहिं असांजे मथां को तशद्दुद वग़ैरह जे लाइ हुकुम भी मिले तो पुलिस उन बाबत भी ख्याल रखे ऐं असां मथां लठबाज़ी या अहिड़े क़िस्म जो को भी अणवणंदड़ वाक़ियो पेश न करे। उहे भी असांजा सरकारी भाइर आहिनि ऐं असां उन्हनि जे लाइ जदोजहद करे रहिया आहियूं। जी तालिब, जी मेहरबानी।